घर खणा लाहे सुख न सुता कॾहिं खावड़ियुनि खे आहे पंध जो। लतीफ़ साईं ही शेर अहिड़नि माण्हुनि लाइ, अहिड़नि खावड़ियुनि लाइ चयो जेके मुसलसल जुस्तजू में ऐं ईंदड़ दौर लाइ कुझु सोचे रहिया आहिनि। अॼु पंहिंजी हिन हमसरी अदबी निशस्त में हिकु अहिड़े शख़्सियत खे ई असां घुरायो आहे जंहिंजो तालुक़ु अहिड़े शोबे सां आहे। हूअं त हर मकतब ऐं फ़िक्र जो माण्हू असांजे समाज लाइ अहम आहे, अहमियत जोॻो आहे, पर हिकु प्रोफेशन एॾो त अहम आहे जो हू बिल्डर्स ऑफ द नेशन हूंदा आहिनि, हू समाज जा आॾींदड़ हूंदा आहिनि ऐं हू ॾाहप अता कंदड़ माण्हू हूंदा आहिनि, सवाल करणु सेखारींदड़ हूंदा आहिनि ऐं उहे उस्ताद ई हूंदा आहिनि जेके असांखे टी अख अता कंदा आहिनि। हूअं इल्मु भले असां लाइ टी अख जो दर्जो रखे, पर उस्ताद ई थिए थो जेको टी अख इंसान खे अता करे थो। इहा हेलन केलर ई हुई जेका भली जो अखियुनि जी बसारत खां महरूम हुई, पर इहो उस्ताद हुन जी ज़िंदगीअ में हुआ जन हुनखे बसीरत सां मालामाल करे छॾियो ऐं हुन पंहिंजी स्टोरी ऑफ द लाइफ लिखी सॼी दुनिया खे ॿुधाए छॾियो त बसारत खां महरूम माण्हू जो को बि फ़र्क़ु नथो पए, पर बसीरत खां महरूम माण्हू हमेशह नुक़सानदा साबित थी सघे थो। इहो सोक्रेटिस इहो जंहिं प्लेटो जहिड़े माण्हूअ खे तयारु कयो ऐं अॼु बि दुनिया जी हर दर्सगाह में उन्हनि जे ॾाहप फ़िक्र ऐं दानिशमंदीअ जा ॾीआ हर दर्सगाह में ॿरंदे अवां सभिनी खे नज़र ईंदा। इहो सॼो किरदारु उस्ताद जो हो, छो त ही आर्किटेक्ट्स ऑफ द नेशन हूंदा आहिनि, ही समाज जा आॾींदड़ हूंदा आहिनि। जेकॾहिं ही समाज खे सुठे नमूने अॾणु चाहिनि त ही हर शइ करे सघनि था। मिसाल तौरु तस्वीर जा हमेशह ॿ रुख थियनि था। जेकॾहिं अगरि असांजो समाज अॼु पुठिते पियल आहे तालीम जे हवाले सां, त उन में बि उस्तादनि जो किरदारु आहे, पर हर उस्ताद बि ईअं न आहे। जीअं त तस्वीर जा ॿ रुख आहिनि, असां वटि पॉज़िटिव पासो बि आहे। के उस्ताद पंहिंजे तालीम और तरबियत में एतिरा मशगूल ऐं जुस्तजू में रहनि था जो हुननि जो समूरो वक़्तु हू पंहिंजो सर्फ़ कनि था सिर्फ़ु तालीम ऐं तरबियत ते ऐं ईंदड़ दौर जे तक़ाज़ाउनि सां जनरेशन्स खे तयारु कनि था। ईअं ई अॼु असां वटि हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिं जो कमु हर वक़्तु ईंदड़ दौर जे तक़ाज़ाउनि सां ॿारनि खे तयारु करणु आहे। जो मूंखे हुनजी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी पसंदि ईंदी आहे त हू जंहिं दौर में असांखे डॉन न्यूज़पेपर जी ख़बर न हूंदी, हू उन दौर में बि उन नंढी हिकिड़ी वहीअ में बि ॿारनि खे यंग वर्ल्ड ऐं डॉन पढ़ाए पियो, जेका मूंखे ॾाढी ख़ुशाइंद ॻाल्हि लॻंदी आहे। उन्हनि जो तारुफ़ आहे साईं सरमद खोसो साहब। असां पंहिंजे हिन हमसरी अदबी निशस्त में सरमद खोसो साहब खे भलीकार कंदासीं। गॾोगॾु जेको पहिरियों सुवालु हूंदो मुंहिंजो सरमद साईंअ खां, उहो इहो ई हूंदो त अॼु जेकॾहिं अगरि असां तालीम जे मैदान में पुठिते आहियूं त उन में उस्ताद जो किरदारु केतिरो आहे। जेकॾहिं उस्ताद पंहिंजो फ़र्ज़ु पूरो नथो करे सघे त उन में रियासत जी केतिरी ज़िम्मेवारी आहे, त रियासत पंहिंजो उन में केतिरो रोल अदा करे थी, पंहिंजो केतिरो फ़र्ज़ु अदा करे थी उस्तादनि जे तरबियत में, उस्तादनि जे ट्रेनिंग्स में, उस्तादनि जे तालीम में। त इन ॿिन्हिनि खे सरमद साईं कीअं था ॾिसनि, इहो सरमद साईं ॿुधाईंदा। तव्हांजी सभ खां पहिरीं मंसूर महिरबानी जो तव्हां मूंखे हिन लाइक़ु सम्झो जो पाण हिते आम्हूं साम्हूं वेही सघूं ऐं अॼु आउं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। इहा मूं लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हमसरी जे लाइ आउं ॿ लफ़्ज़ चवंदुसि, सॼे सथ जा थोरा, मैडम ज़ाहिदा जा थोरा, हिन समूरनि दोस्तनि जा थोरा, तव्हांजा थोरा, जो तव्हां मूंखे हिते घुरायो ऐं तव्हां एॾो मुंहिंजो वॾो तारुफ़ करायो, एतिरो त लाहे ई कोन थो। ऐं पहिरीं मूं सोचियो पिए त इहे सभई मूं में क्वालिटीज़ आहिनि या न आहिनि। ख़ैर, चवंदा आहिनि त ख़ूबसूरती ॾिसण वारे जी अखि में हूंदी आहे। सो तव्हां पाण सुठा आहियो तॾहिं तव्हांखे इहे शयूं लॻनि थियूं। तव्हां जेको सुवालु पुछियो उस्ताद जे किरदार जे हवाले सां, त रियासत उन में कीअं रोल प्ले करे सघे थी, या जेको असांजो उस्ताद आहे उहो ख़ुदि जेको आहे उहो कीअं पियो असांजे समाज में कमु करे। हाणे इन में इन शइ ते अचण खां पहिरीं थोरो आउं इहो चवणु चाहींदुसि त ॾाढे अफ़सोस सां चवणो थो पए त असां वटि जेका टीचिंग आहे, उस्ताद थियणु आहे, इहो सभिनी खां लास्ट में थो अचे। असांजो जेको शागिर्द आहे उहो पहिरीं डॉक्टर थियणु चाहे थो, इंजीनियर थियणु चाहे थो,
कामोरो थियणु चाहे थो या कंहिं बि ॿी अहिड़ी फील्ड में वञणु चाहे थो जंहिंमें माना हिकिड़ो पावर हुजे, ॿियो पैसो हुजे। इहे ॿ शयूं जेके आहिनि असांजे माण्हुनि खे, असांजे ॿार खे सेखारियूं वञनि थियूं नंढपण खां वठी, त तव्हां जेको आहे इन्हनि फील्ड्स में वञो त तव्हां वधीक जेको आहे पैसा बि कमाए सघो था ऐं वधीक पंहिंजो पावर जेको आहे उहो तव्हां इस्तेमालु करे सघो था। त पहिरीं असांखे इहा शइ करणी पवंदी। इहो जेको असांजो हिकिड़ो ज़हन ठही वियो आहे त असां उस्ताद जेको आहे उहो लास्ट में थियूं ऐं बाक़ी माना किथे बि न फबूं, का बि असांखे जॉब न मिले, पोइ अची टीचर थियूं, त इहा ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। इवन तव्हांखे हींअर जो आउं मिसाल ॾियां त ताज़ो जेका अपॉइंटमेंट थी आहे टीचर्स जी IBA जे थ्रू, जंहिंखे ॾाढो गवर्नमेंट बि हाईलाइट करे थी त असां जेको आहे तमामु घणा टीचर्स अपॉइंट कया आहिनि। नो डाउट उन में एलिट टीचर अपॉइंट बि थिया आहिनि ऐं काफ़ी नौजवान हाईली क्वालिफाइड बि आहिनि, पर पर्सनली मूं फील कयो आहे त उन मां मोर देन 60% जेके आहिनि टीचर्स जेके न्यू अपॉइंट थिया आहिनि, उन्हनि जी सोच इहा आहे त असां वक़्ती तौर ते गवर्नमेंट जॉब में आया आहियूं, पर असां अॻियां हली वरी बि जेको आहे असिस्टेंट कमिश्नर थींदासीं, मुख़्तियारकार थींदासीं या कंहिं ॿिए शोबे में वेंदासीं। असांखे हिते हिकिड़ो बसि टेम्पररी गवर्नमेंट जॉब असांखे मिली आहे, वक़्ती तौर ते असांखे टाइम कढणो आहे। त जेसि ताईं इहा असां पंहिंजी माना मेंटेलिटी चेंज न कंदासीं तेसि ताईं बाक़ी सभु बस जेके आहिनि उहे अजाया आहिनि। ज़ाती तौर ते आउं ईअं थो सम्झां। हाणे तव्हांजो जेको पार्टिकुलर सुवालु आहे त रियासत उन में कहिड़ो किरदारु अदा करे सघे थी, ख़ासि तौर ते उस्तादनि जी तरबियत जे हवाले सां तव्हां चयो त हाणे पहिरीं त उन्हनि जी अपॉइंटमेंट थी, जेका अपॉइंटमेंट ईअं ई हुजणु खपे त उहो वाक़ई माण्हू जेको टीचर थियणु चाहे थो उहो ई इन फील्ड में अचणु खपे। का अहिड़ी क्राइटेरिया रखणु खपे गवर्नमेंट खे त जेके माण्हू हू अपॉइंट कनि उहे प्योरली टीचिंग लाइ ई हुजनि, जेके स्टूडेंट जी साइकोलॉजी खे बि सम्झनि, क्लासरूम मैनेजमेंट खे बि सम्झनि ऐं उनखां अलावा पढ़ाइबो कीअं आहे, नॉलेज खे कीअं ट्रांसफर कबो आहे, इहा शइ बि सम्झनि ऐं गॾोगॾु डेडिकेटेड हुजनि त असांखे इन फील्ड में ई अॻियां वञी पंहिंजो कैरियर ठाहिणो आहे, त पोइ इलाही असांजो मसइलो हल थी सघे थो। बाक़ी असां वटि तव्हां जेकॾहिं असीं अचूं ट्रेनिंग्स ते, त टीचर्स जूं ट्रेनिंग्स थियनि थियूं या नथियूं थियनि, उहो बि अफ़सोस आहे न थियण जे बराबरि थियनि थियूं। ऐं इन में बि जेका शइ असां वटि थिए थी उहा हिकिड़ा मख़सूस माण्हू आहिनि, मख़सूस जेके टीचर्स आहिनि उन्हनि जूं ट्रेनिंग्स थियनि थियूं। बाक़ी हिकिड़े लार्ज स्केल ते थियणु खपनि जंहिंमें असांजा सभई जेके टीचर्स आहिनि उहे ट्रेन थियणु खपनि, उहो नथो थिए। अहिड़ो को बि मैकेनिज़म कोन्हे, अहिड़ो को बि सिस्टम कोन्हे। जेतोणीकि असां वटि इलाही सारा इदारा इन हवाले सां कमु कनि पिया, उहे इदारा बि असां ईअं चऊं त प्रॉपरली को अहिड़ो मैकेनिज़म डिज़ाइन नथा कनि जो इहो असांजो मसइलो रिज़ॉल्व थिए। त पोइ छा आहे जो असां वटि घणा जेके टीचर आहिनि उहे न ट्रेंड थियनि था, न उन्हनि में का नवाण अचे थी, न का इनोवेशन अचे थी ऐं अफ़सोस सां उहे ख़ुदि बि का अहिड़ी पहल कोन था कनि। उन्हनि मां अक्सरियत अहिड़ी आहे जेका रवायती तरीक़े सां पढ़ाए थी, बसि अचनि था, किताब तां ॾिसनि था, बोर्ड ते लिखनि था, ॿारनि खे चवनि था तव्हां उतारे छॾियो ऐं ॿार कापी ते वीचारा उतारे था छॾनि। का बि नवाण नथी अचे। जेसि ताईं नवाण न ईंदी, जेसि ताईं इनोवेशन न ईंदी, तेसि ताईं ॿार स्कूल खां भॼंदो रहंदो, ॿार बोर थींदो रहंदो। ज़ाहिर आहे ॿार कहिड़ी शइ जे लाइ उनखे कहिड़ी शइ अट्रैक्ट करे जो ॿार स्कूल में वञे। ऐं आउं ज़ाती तव्हांखे तजुर्बे में इहा शइ ॿुधाए सघां थो त ॿार जेके आहिनि उहे ॾाढो ख़ुशी ख़ुशी उन क्लास में वेंदा आहिनि जंहिं क्लास में हू टीचर खां इम्प्रेस हूंदा आहिनि ऐं उन टीचर खे बार बार अची ऑफिस में चवंदा आहिनि त सर तव्हांजो क्लास फ्री हुजे त असांजे क्लास में अचो। त माना ॿार वीचारो पढ़णु चाहे थो, ॿारु सिखणु चाहे थो। असांजो एटीट्यूड कीअं आहे, असां उनखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾियूं था, त इहो असां डिपेंड करे थो। हिन ॻाल्हि मां जेका हिकिड़ी शइ अख़ज़ थी उहा त वाज़े आहे त रियासत मुकमल तौर ते तालीम जे लाइ नॉन सीरियस किरदारु अदा करे थी। हुनजो एटीट्यूड इंतिहाई नॉन सीरियस आहे। जेकॾहिं अगरि रियासत चाहे त तालीम जे लाइ हिकु अहम मुस्बत किरदारु अदा करे सघे थी। मिसाल तौर मूंखे अफ़सोस थींदो आहे त वजह कहिड़ी आहे त 2 महीननि जूं समर वेकेशन्स तव्हां स्टूडेंट खे भली ॾेई छॾियो, ठीकु आहे, पर टीचर्स खे 2 महीननि जी वेकेशन तव्हां ॾियो था। हुनजे लाइ बहितरु आहे त जेके ॿिया प्रोविंसिस आहिनि, बलोचिस्तान आहे, पंजाब जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि या इवन इस्लामाबाद जा जेके टीचर्स आहिनि, फेडरल जा टीचर्स आहिनि, तव्हां उन्हनि सां पंहिंजे प्रोविंस जे टीचर्स जी कनेक्शन करायो, उन्हनि सां उन्हनि खे मिलायो, उन्हनि सां गॾु ट्रेनिंग्स करायो ताकी उन्हनि खे इहा शइ महसूसु थिए त हू किथे लैक कनि था ऐं हू किथे बीठल आहिनि, त हुननि जो जेको एक्सपोयर आहे उहो कुझु न कुझु हुन में फ़र्क़ु ज़रूरु ईंदो। बजाए जो ही 2 महीना हू घर में वेठा हुजनि ऐं उन 2 महीननि जो को कारज नथो निकिरे। कहिड़ो कारज निकिरे थो उहो
जेकॾहिं अगरि रियासत अहिड़ो को ॿुधाए सघे त असांखे कारज मिले थो इन्हनि 2 महीननि जे समर वेकेशन सां, त असीं उहो बिल्कुलु एक्सेप्ट कंदासीं। ॿी जेका ॻाल्हि अक्स थी उहा इहा आहे त जेको टीचिंग फील्ड आहे उनखे असां सेकेंडरी लेवल ते वरितो आहे। मिसाल तौरु हाणे जेकॾहिं अगरि असांखे ॿी का जॉब नथी मिले ऐं असां ॿिए हर शोबे मां हर इदारे मां असां नाकाम थी आया आहियूं, त पोइ असांखे आख़िर में अची वरी दर्स व तदरीस वारे अमल में ई अचिणो आहे, जेको इंतिहाई अहम आहे। जीअं शुरू में ई मूं चयो त ही बिल्डर्स ऑफ द नेशन हूंदा आहिनि, माना तव्हां बिल्डर्स ऑफ द नेशन में अहिड़ा माण्हू अपॉइंट कयो था, जीअं सरमद साईं ॻाल्हि कई त 60% उहे माण्हू जेके सिर्फ़ु टेम्पररी बेसिस ते आहिनि। हाणे इहे जेके टेम्पररी बेसिस ते आहिनि उन्हनि जी कहिड़ी कमिटमेंट हूंदी, उन्हनि जी कहिड़ी डेडिकेशन हूंदी। उहे सरमद साईं वांगुरु त न हूंदा त ईंदड़ दौर जे तक़ाज़ाउनि सां जनरेशन तयारु कंदा हुजनि, साइंसी बुनियादनि ते जनरेशन तयारु कंदा हुजनि। उन्हनि जो त हर वक़्तु इहो ई फोकस हूंदो त असां अॼु ही सब्जेक्ट तयारु करे वरितो, सुभाणे ही सब्जेक्ट तयारु करे वरितो। PCS जा असांखे 10 सब्जेक्ट तयारु करणा आहिनि, CSS लाइ असांखे 12 सब्जेक्ट तयारु करणा आहिनि, ऐं उनखां पोइ असांखे अल्टीमेटली असांखे ब्यूरोक्रेसी तरफ़ वञिणो आहे, असांखे ॿिए कंहिं शोबे में वञिणो आहे। जेकॾहिं अगरि अहिड़ी सोच रखणी आहे त पोइ असां जिते बीठल आहियूं असां हिते ई बीठा हूंदासीं, इन ते असांखे तफ़सीलन सोचणो पवंदो आहे वधीक। सरमद साईं जहिड़ा जेके उस्ताद आहिनि, जेके असांखे रेयर केसिस में मिलनि था, उहे न सिर्फ़ु शऊर हस्ती जो कमु कनि था, पर उहे शुआर हस्ती बि हर वक़्तु उन्हनि जे किरदार में असांखे नज़र अचे थी। उहे हर वक़्तु शुआर हस्ती जो किरदार बि अदा कनि था। मिसाल तौरु सरमद साईं जे जेके अकाउंट ते क्रेडिट ते 5 किताब आहिनि, उहे ज़ाहिर कनि था त सरमद साईं जो केतिरो तालीम सां, हुननि जी केतिरी तालीम सां कमिटमेंट आहे, हू केतिरा डेडिकेटेड आहिनि तालीम जे हवाले सां। मिसाल तौरु हुननि जो जेको पहिरियों ई किताबु आहे तिनी खे तालीम जी, हाणे हुन पहिरें किताब में ई जेके तव्हां हुनजा मौज़ू खणी ॾिसंदव, कॉपी कल्चर खां वठी तव्हां हुन जे साइंसी इल्म ताईं ॿिया जेके बि हुनजा मौज़ू आहिनि, उहे जॾहिं तव्हां खणी ॾिसंदव तव्हांखे अंदाज़ो थींदो त के माण्हू केतिरो कमिटेड आहे पंहिंजे प्रोफेशन सां। असांखे ज़रूरत आहे अहिड़नि ई माण्हुनि जी। हाणे सरमद साईं हिन पहिरें किताब ते असां ईंदासीं तिनी खे तालीम जी, उन में हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मज़मून आहे, कॉपी कल्चर खे असां पंहिंजे हिन समाज मां कीअं निस्तो नाबूद करे सघूं था, इहो सरमद साईं असांखे ॿुधाईंदा। अच्छा, हाणे कापी जे हवाले सां तव्हां सुवालु पुछियो आहे त पहिरीं दिन जे सबबनि ते असां अचूं त कापी जेका आहे उहा थिए छो थी। असां वटि घणो जेको ज़ोर हूंदो आहे उहो माना इंतिज़ामिया जो, उहो इन ॻाल्हि ते हूंदो आहे त कापी खे रोकराइजे की, कापी खे रोकराइजे ऐं कापी खे ख़तमु कजे। पर असुलु इहो आहे त कापी थिए छो थी, उनजा जेके रूट काज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, असां उन ते कमु करियूं। उन ते बदकिस्मती तां हेसि ताईं कमु थियो ई कोन्हे। असां उते अची जेको आहे विजिलेंस जेका आहे उहा बीहारे छॾींदासीं। को कमिरो अची वेंदो त उहो ईअं तव्हां सम्झो त 10-15 माण्हुनि जे हुजूम सां उन क्लास रूम में अची वेंदो, जिते ॿार पेपर पिया ॾींदा, त इहो बि ॾाढो ॿार ई ख़ौफ़ज़दा थी था वञनि त का असां चोरी पिया करियूं या को धाड़ो पिया आणूं त असां ते इहा शइ मथां थी वई आहे। ईअं न हुजणु खपे। सोचिजे इन ॻाल्हि ते त कापी थिए छो थी। हाणे आउं तव्हांखे मुख़्तसिरनि ॿुधाए थो वञा त उनजा सबब कहिड़ा आहिनि। मिसाल तौरु असां वटि इम्तिहान जेको थिए थो उहो सॼो साल गुज़री थो वञे, उनमें हिकिड़ो इम्तिहान थिए थो। इन खे असां शॉर्ट टर्म करे सघूं था, 3 महीननि ते इम्तिहान खे खणी अची सघूं था। जेकॾहिं इम्तिहान 3 महीननि ते थींदो त तव्हांजो सिलेबस आहे उहो डिवाइड थी वेंदो, उनजा 3-4 पोर्शन्स थी वेंदा। ज़ाहिर आहे हिकिड़े ॿार खे तव्हां इहो एक्सपेक्ट ई नथा करे सघो त उनखे 10-15 या 16 चैप्टर हिकु ई वक़्त ते यादि हुजनि, उन मां हिकिड़ो एग्ज़ाम थिए। पर जेकॾहिं ॿार खे असां 2-2 चैप्टर्स ॾींदासीं त उहो ॿार लाइ ॾाढो आसानु थींदो उनजी तयारी करणु, उनजो यादि करणु। त हिकिड़ो असांखे पंहिंजो इम्तिहानी तरीक़ेकार तब्दील करिणो पवंदो। ॿियो इहो मसइलो आहे त असांजो जेको सिलेबस आहे, जेतोणीकि इनखे कुझु न कुझु अपडेट कंदा था रहनि वक़्तु ब वक़्तु, पर अञा बि इनखे अपडेट थियण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं इन में वॾो जेको हींअर मसइलो असां वटि अचे पियो उहो तव्हां ॾिसो त ट्रांसलेट थी जेके बुक अचनि पिया, माना अंग्रेज़ी मां सिंधी में, उहो जस्ट वञी इंटरनेट तां सर्च करे कंहिं टॉपिक ते जेका मालूमात मिले थी उनखे वरी गूगल जे थ्रू ई ट्रांसलेट करे छपे थो छॾिजे। ऐं उन में अहिड़ा लफ़्ज़ अची था वञनि जेके आम तौर ते असां वटि इस्तेमालु थियनि ई कोन था, इवन असांजी ॿोली जा ई कोन्हे। त जॾहिं तव्हांजो जेको सिलेबस आहे उहो हिकिड़ो कॉम्प्लेक्स हूंदो, उहो मुंझाईंदड़ हूंदो ऐं उहो एतिरो इंट्रस्टिंग न हूंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार जेको आहे उहो तयारी न करे सघंदो। ऐं ॿियो जेको असां वटि मसइलो थिए थो उहो मसइलो इहो थिए थो त जेके टीचिंग एड्स असां चऊं,
उहे बि अवेलेबल कोन्हे। इवन बेसिक फैसिलिटीज़ कोन्हे स्कूलनि में। तव्हांखे फर्नीचर कोन मिलंदो, तव्हांखे इन जो लाइट जो सिस्टम कोन मिलंदो, सोलर सिस्टम कोन मिलंदो। बाक़ी ॿियूं जेके तव्हांखे टीचिंग एड्स खपनि उहे तव्हांखे अवेलेबल ई न आहिनि, त तव्हां ॿारनि खे जेको आहे उहे शयूं कीअं सेखारियो। त इहो वॾो प्रॉब्लम जेको आहे उहो क्रिएट थिए थो। तंहिंखां पोइ जेको किताब आहिनि उहे असांखे टाइम ते दस्तियाब कोन था थियनि। जीअं गवर्नमेंट तव्हांखे ख़बर आहे त फ्रीली किताबनि जी डिस्ट्रीब्यूशन कंदी आहे। हाणे उहे टाइमली किताब नथा मिलनि त ज़ाहिर आहे तव्हांजो सिलेबस टाइम ते कवर नथो थिए। जॾहिं टाइम ते कवर न थींदो त इलाही सारियूं शयूं रहिजी वेंदियूं। जॾहिं रहिजी वेंदियूं उन्हनि मां इम्तिहान में सुवालु ईंदो त ॿारु जेको आहे उहो पाण खे पास कराइण लाइ ज़ाहिर कापी जो सहारो वठंदो, मजबूर थी थो वञे ॿारु। त असां अहिड़ो हिकिड़ो माना सिस्टम पाण इहो ठाहे छॾियो आहे जो इहो सिलसिलो ईअं हलंदो रहे। ऐं ॿियो इन में तव्हां ॾिसो त जेकॾहिं इम्तिहानी बोर्ड हुजनि उहे बि हिन में इन्वॉल्व आहिनि। उहे इन जो तरीक़ेकार को बि चेंज नथा कनि। ऐं आमतौर ते असां इहो ॿुधंदा रहंदा आहियूं त जेके मार्क्स आहिनि उहे ईअं विकामजियूं थियूं रहनि, उहे मिलंदियूं थियूं रहनि मार्क्स। त इहो ट्रेंड बि असांखे ख़तमु करणु खपे। हाणे घुमी फिरी वरी बि ज़िम्मेवारी हुकूमत जी ते ई थिए थी त जेका इन शइ ते जेको अहिड़ो को लाहे अमल जोड़े जो असां इन खे रोके सघूं। ऐं उन सां गॾोगॾु मेन इन में शइ इहा आहे इम्तिहान जे तरीक़ेकार खे अपडेट कयो वञे। ॿियो ॿार जी हाज़िरी ते तव्हां मार्क्स रखो। जीअं यूनिवर्सिटीज़ में हूंदो आहे त 100 मार्क्सनि, मिसाल तौरु 100 मार्क्स खे असां ॿिनि इम्तिहाननि में 50-50 मार्क्स में डिवाइड कयोसीं। हाणे 50 मार्क्स मां तव्हां हुनजी 10 मार्क्स या 5 मार्क्स तव्हां हुनजी अटेंडेंस ते रखो। उन खां अलावा तव्हां हुनजी क्लास में जेका परफॉर्मेंस आहे, जेका प्रेज़ेंटेशन वग़ैरह आहे, या ॿियूं जेके तव्हां असाइनमेंट्स हुनखे ॾियो था उहे ॿार जूं मार्क्स बि तव्हां हुन में काउंट कयो। उहे सभई मार्क्स मिलाए पोइ तव्हां हुनजो हिकिड़ो एग्रीगेट ठाहियो त लास्ट में ही ॿार जेको आहे इन जी परफॉर्मेंस आहे। हाणे तव्हां जेकॾहिं रुॻो हिकिड़ो सालियानो इम्तिहान थिए थो, उन मां हिकिड़ो ॿारु आहे जेको चीटिंग करे वॾा ग्रेड खणी थो वञे, हिकिड़ो ॿारु जेको आहे उहो जेकॾहिं पंहिंजी महिनत सां B ग्रेड खणे थो त उहो उन ॿार खे त अॻियां यूनिवर्सिटी में एडमिशन ई कोन थी मिले। तव्हांजी यूनिवर्सिटीज़ जो बि अहिड़ो क्राइटेरिया ठहियल आहे त ही एतिरा वॾा ग्रेड्स हुजणु खपनि, अदरवाइज़ तव्हांखे एडमिशन कोन मिलंदी। त असांजो जेको टैलेंटेड ॿारु आहे उहो त तव्हांजे रुॻो हिन मार्क्स जी आड़ में बि रहिजी थो वञे। त उहो कीअं मार्क्स वधाए, माना हुन वटि ॿई तरीक़ा आहिनि, या त पैसा ॾेई मार्कूं वठे या त चीटिंग करे। त तव्हां ॿार जी ॿी परफॉर्मेंस खे चेक करण लाइ को अहिड़ो माना मैकेनिज़म आहे ई कोन। ॿारु प्रेज़ेंटेशन सुठी ॾिए थो, ॿारु क्लास में असाइनमेंट सुठियूं करे थो, ॿारु रेगुलर आहे, ॿारु क्लास में पार्टिसिपेट करे पियो, त उनजो त हुनखे को बि रिवार्ड कोन थो मिले। ऐं उन खां पोइ जेको ॿारु नथो अचे उनजो बि फॉर्म भरिजी थो वञे, उहो बि इम्तिहान ॾेई थो वञे। जेको ॿारु मोस्ट रेगुलर आहे उनजो बि तव्हां फॉर्म जेको आहे असां वटि भरिजे थो। हाणे जेकॾहिं तव्हां नथा फॉर्म भरियो त बोर्ड मां उनजो फॉर्म भरिजी वेंदो। त मक़सदु इन्हनि सभिनी शयुनि ते असांखे कंट्रोल करिणो पवंदो, तॾहिं वञी असां वटि हिकिड़ा क्वालिटी वारा स्टूडेंट्स निकिरंदा ऐं असांजी पढ़ाई जो मयार जेको आहे उहो डेवलप थींदो। बाक़ी असांजो सॼो ज़ोर जेकॾहिं हूंदो रुॻो क्वांटिटी ते, त पोइ क्वांटिटी त भले वधे पई। असांजो हेतिरो लिटरेसी रेट थी वियो आहे, हेतिरा असां वटि स्टूडेंट्स इनरोल आहिनि, पर उनजो नतीजो इहो आहे त तव्हां वटि क्वालिटी कहिड़ी पई अचे उहो असां सभु ॾिसूं पिया। त अफ़सोस सां चवणो थो पए त तमामु थोरा क्वालिटी स्टूडेंट्स असांखे मिलनि था। बाक़ी अक्सरियत अहिड़ी आहे, ग्रेड्स वॾा आहिनि ऐं ॿारु वीचारो अॻियां हली उहो कुझु बि कोन थो करे सघे। ऐं इवन उहो ॿारु ख़ुदि जेको आहे उन लाइ माना ईअं तव्हां सम्झो त डिप्रेशन में थो वञे, परेशान थो थिए, किथे ॿुधाईंदे उहो शर्मसार थो थिए त मूं वॾा ग्रेड खया आहिनि, छो त हुनखे ख़बर आहे मूंखे अचे का शइ कोन थी। ऐं मूंखां जेकॾहिं साम्हूं वारे कुझु हुनजे बारे में सुवाल पुछी वरिता त आउं त कुझु ॿुधाए कोन सघंदुसि, मूंखे त का ख़बर ई कोन्हे, मूं स्टडी कई कोन्हे। त हाणे जॾहिं इहो सॼो तरीक़ेकार चेंज थींदो त पोइ आहिस्ते आहिस्ते कापी ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदी। उहा असांखे को अजायो हाई विजिलेंस कोन करणी पवंदी, या को ईअं कामोरा या ॿिया जेके आहिनि उहे टीमूं ठाहे ईअं अची वञनि, इन जी ज़रूरत ई कोन पवंदी। एॾा वसीला विञाइण खां बहितर असां हिकिड़ो टीचर्स खे, स्कूल्स खे, ॿारनि खे फैसिलिटेट कयूं, बुनियादी सहूलियतूं ॾियूं ऐं असां पंहिंजे सिलेबस खे अपडेट कयूं ऐं इम्तिहान जे तरीक़ेकार खे तब्दील कयूं। अहिड़ो तरीक़ेकार कयूं जो टीचर बि मार्क्स ॾे, उहे मार्क्स बि अॻियां हली ॿार जी परफॉर्मेंस वग़ैरह जे हवाले सां फ्रूटफुल साबित थियनि। त जेका हिन सॼी गुफ़्तगू मां ॻाल्हि अख़ज़ थी उहा इहा ई आहे त असां वटि जेको नाकारा सिस्टम बणियल आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एग्ज़ाम टाइप आहे। जेको असांजो इम्तिहान वठण जो तरीक़ेकार आहे उहो सॼी दुनिया में तव्हांखे किथे बि न मिलंदो। सॼी दुनिया में ओपन बुक टेस्ट थींदा आहिनि ऐं ॿार जे लाइ आसानी हूंदी आहे त हू पंहिंजो इंटेलेक्ट इस्तेमालु करे, पंहिंजी ज़हानत, पंहिंजी ॾाहप, पंहिंजी दानिशमंदीअ खे इस्तेमालु करे शयूं लिखी ऐं ॿार जी उन दानिशमंदीअ खे ॾिसी उस्ताद ॿार खे मार्क्स ॾींदो आहे ऐं उन ते ई उनखे ग्रेड्स मिलंदा आहिनि। पर अफ़सोस सां असां वटि जेके बि दानिशमंद ॿार आहिनि
उन्हनि खे एतिरो अंडर एस्टिमेट कयो वेंदो आहे जो शुरूआत खां वठी हिन समाज लाइ, समाज जे माण्हुनि जे लाइ नाकारा बणियल हूंदा आहिनि। जेको ॿियो किताबु आहे सरमद साईं जो, जॾहिं उहो तव्हां पढ़ंदव उन में ॾाढा दिलचस्प मौज़ू आहिनि, ऐं जंहिंजो उनवान आहे सड़िया मथे सच। हुन में जेको हींअर बि उहो असांजे लाइ एडवर्स वर्ड ऑफ दी सोसाइटी बणियल आहे, ऐं उहो आहे नौजवाननि सां नौकरीअ जे मामले में मज़ाक़। हाणे इहो टाइटल ॾाढो ख़ूबसूरत लॻो मूंखे, उन ते मूं चाहियो त सरमद साईं खां कुझु पॉइंट ऑफ व्यूज़ वठिजनि जेके अवां सभिनि सां बि सरमद साईं शेयर कंदा। अच्छा, हाणे हिन सुवाल जे हवाले सां हिकिड़ी शइ आउं चई वञा त तव्हां जॾहिं मुंहिंजा 5 ई किताब तव्हां पढ़ंदव, पहिरें खां वठी 5 ताईं जेके हींअर शाया थिया आहिनि, उनमें तव्हांखे तइलीम जो वधीक ज़िक्र मिलंदो। उनमें तव्हांखे जेको तइलीम सां रिलेटेड जेके मसइला आहिनि उन्हनि जा सॉल्यूशन्स आहिनि, उन जे बारे में तव्हांखे वधीक डिस्कशन मिलंदो। त हीउ जेको किताबु आहे हिन में बि तव्हां ईअं सम्झो त जेकॾहिं मज़मून तव्हां ॾिसंदव त घणा मज़मून डायरेक्टली या इनडायरेक्टली रिलेटेड एजुकेशन सां आहिनि। त मुंहिंजो प्रोफेशन आहे, मुंहिंजो पैशन बि आहे, त ज़ाहिर आहे ऐं उन ते ई लिखां थो, उन ते ई सोचां थो, उन ते ई कमु कयां थो। हाणे जीअं नौजवाननि सां नौकिरी जे नाले में मज़ाक़, इन ॻाल्हि ते पाण अचूं त असांजो नौजवान ॾिसो जॾहिं पढ़े थो, महिनत करे थो, इम्तिहान जी तयारी करे थो, ऐं फॉर्म फिल करण खां वेंदे टेस्ट ऐं इंटरव्यू ॾियण ताईं हिकिड़ो वॾो मरहलो आहे, हिकिड़ा वॾा स्टेप्स आहिनि जिन मां उनखे गुज़रणो थो पए। ऐं असां इहो आम तौर ते ॾिसंदा आहियूं त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में तव्हां ॾिसो त उहे एप्लीकेशन्स वरितियूं वेंदियूं आहिनि, ऐं कुझु वक़्त खां पोइ वरी चयो वेंदो आहे त हाणे इहे कैंसिल थी वियूं आहिनि, ऐं तव्हां दुबारा जेको आहे वरी चालान जमा कराईंदव, वरी मीन्स फीस जमा कराईंदव, ऐं उनखां पोइ तव्हां वरी जेको आहे इम्तिहान ॾेई सघो था, टेस्ट ॾेई सघो था। त इलाही अहिड़ा डिपार्टमेंट्स आहिनि जिन में बार बार इहा शइ थींदी रहंदी आहे। त उन सां हिकिड़ो त नौजवान जेके आहिनि उहे दिलि शिकस्त था थियनि था, उन्हनि खे ख़बर आहे त हाणे हिन ॻाल्हि जो अॻियां को खड़तेल निकिरणो आहे कोन, इहे नौकरियूं अलाए मिलंदियूं अलाए कोन मिलंदियूं, या जेके मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे मिली वेंदियूं, या सिफ़ारिशनि ऐं पैसनि ते मिली वेंदियूं। असां त बार बार चालान जमा कराए कराए थकी पिया आहियूं, ऐं ॿियो असांजो जेको पैसो ज़ाया थिए पियो, जेके बार बार असां खां चालान जे मद में फीस वरिती पई वञे, उहा आख़िर केॾांहुं पई वञे। तंहिंखां पोइ जेकॾहिं के टेस्टूं थियनि बि थियूं त तव्हां ॾिसो उन्हनि लाइ बि को अहिड़ो सिस्टम कोन हूंदो आहे। ईअं जेके नौजवान ईंदा आहिनि उते इंटरव्यू ॾियणु या टेस्ट ॾियणु, उन्हनि जे को वेहण लाइ या उन्हनि जी वेटिंग जे लाइ या उन्हनि खां को टेस्ट वठण जे लाइ को प्रॉपर सिस्टम कोन हूंदो आहे। पाणी जी सहूलियत बि कोन सवली मिलंदी आहे, ऐं इलाही इंतज़ारु करे करे उहे परेशान थी दरबदर थी नौजवान हलिया वेंदा आहिनि। वरी बि नतीजो इहो निकिरंदो आहे त उहा रिजेक्शन ईंदी आहे त बाबा इहे नौकरियूं कैंसिल थी वियूं, हाणे दुबारा वरी असीं हिननि खे अनाउंस कंदासीं, पोइ तव्हां इन में अप्लाई कजो। त इन सां असां वटि नौजवान जेको आहे ख़ुदकुशी जो लाड़ो वधियो आहे। ख़ुदकुशी जा ॿिया बि इलाही सबबु हूंदा, पर हिकिड़ो वॾो सबबु इहो बि आहे। ऐं ॿियो जेको इन जो ख़तरनाक पासो आहे उहो इहो पासो आहे त असां वटि जेको माइटु ग़रीब माइटु आहे, ऐं अक्सरियत उन जी ई आहे, हू पंहिंजा ॿार पढ़ाए थो ऐं उनजो वॾो फोकस इहो ई हूंदो आहे त इहो मुंहिंजो ॿार पढ़ी सुभाणे खे नौकिरी सां लॻे, छो त 5 रुपया घर में आणींदो ऐं ग़रीब माण्हू आहे, मुंहिंजो सहारो थींदो। इहा हिकिड़ी असां वटि सोच आहे जेका कंहिं हद ताईं सही बि आहे। त हाणे उहो ॿार जेकॾहिं हुनखे नौकिरी नथी मिले त ईअं थो थिए हू पंहिंजा ॿिया ॿार पढ़ाइणु छॾे थो ॾिए उहो माण्हू। ऐं आम तौर ते असांजे मुआशिरे में पोइ इहा ॻाल्हि आम थी वञे त बाबा हीउ फलाणो ॾिसो पढ़ियो आहे, यूनिवर्सिटी जूं डिग्रियूं वठियो वेठो आहे, इन कहिड़ा फाड़ा मारिया, इन छा कयो, इन जेको आहे कहिड़ियूं इनखे नौकरियूं मिलियूं आहिनि। हाणे जेके हीअ ॿिया असांजा ॿार जेके आहिनि इहे पढ़ी छा कंदा। ऐं आउं माइटनि खे एॾी दफ़ा मूं इहा ॻाल्हि माना चवंदे ॿुधो आहे त हाणे बहितर आहे वञी बनी जो कमु कनि, भला शाम जो गाह जी भरी आणींदा, माल वञी चारीनि, उन मां 5 रुपया मिलंदा, खीर मिलंदो उहो विकिणंदासीं, सुभाणे माल विकिणंदासीं, उन मां असांखे 5 रुपया मिलंदा, ॿी वञी मज़ूरी करे तगारियूं खणे, बहितर आहे उन कम सां लॻे। जेकॾहिं हीअ पढ़ी लिखी सुभाणे जेकॾहिं डिग्री वठी ईंदो पोइ त हिन कमु खां बि वेंदो हलियो। ऐं इहो ॿार पोइ जेको आहे चवंदो त हाणे आउं बनी में बि कमु कोन कंदुसि, छो त आउं पढ़ियो आहियां, मूंखे नौकिरी मिलणु खपे। ऐं ॿियो अफ़सोस आहे त असांजे नौजवान जे ज़हन में बि इहा शइ विधी वई आहे त तव्हांखे पढ़णो सिर्फ़ु एतिरे लाइ जो तव्हांखे नौकिरी हासिलु करणी आहे। इहा सोच बि असांखे कंहिं हद ताईं ख़तमु करणी पवंदी। त नौजवान ज़रूरु पढ़े थो, हुनजो वॾो सबबु भले नौकिरी हुजे, पर उन में शऊर अचे थी, उन में फज़ीलत अचे थी, उन में अख़लाक अचे थो, ऐं घणो कुझु तइलीम सां माण्हू सिखे थो, पंहिंजे पाण खे सुञाणे थो, त उहो नौजवान सुभाणे पंहिंजो को बि कारोबार करे सघे थो, को बि नंढिड़ो कमु शुरू करे सघे थो। ऐं लाज़मी कोन्हे त हुनखे सरकारी नौकिरी मिले। जेकॾहिं सरकारी नौकिरी नथी बि मिले त काफ़ी अहिड़ा प्राइवेट सेक्टर में बि इदारा आहिनि, जेकॾहिं हुन नौजवान में टैलेंट आहे त हुनखे उते जॉब मिली सघे थी, उहो पंहिंजो गुज़र सफ़र बि करे सघे थो ऐं पंहिंजे कैरियर खे बि अॻियां बूस्ट करे सघे थो।
त नौजवाननि खे बि इन मायूसी मां निकिरणु खपे ऐं रुॻो असां इहे मायूसी जूं ॻाल्हियूं बि न करियूं, रुॻो इहो बि न चऊं त बसि नौजवाननि सां ई ज़ुल्म आहे ऐं इहे जेको आहे इन्हनि सां इहे नाइंसाफ़ियूं थींदियूं पियूं रहनि, पर गॾोगॾु नौजवाननि खे बि कुझु अॻिते वधिणो पवंदो ऐं जेके बि उन्हनि खे रस्ता मिलनि था, गस मिलनि था, उन्हनि ते उहो हलनि त यकीननि हू पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदा। हिन गुफ़्तगू मां जेका अहम शइ सम्झ में आई उहा इहा ई आहे त नौजवाननि खे इन मायूसी मां ऐं इन नाउमीदी आजके मां निकिरणु खपे ऐं इन होपलेसनेस खे छॾणु खपे, डिस्पेयर खे ऐं पेसिमिज़म खे छॾे ऑप्टिमिज़म तरफ़ वधणु खपे। ऐं हाणे जेको सरमद साईं जो टियों किताबु आहे उहो आहे सिटूं पढ़ साॼां जूं। उन में हुननि जेके बि किताब पढ़िया आहिनि उन्हनि ते हुननि जा जेके बि तबसरा आहिनि, क्रिटिकल एसेज आहिनि, उहे सभु हुन किताब में गॾु थियल आहिनि। जॾहिं उहे पढ़ंदव त तव्हांखे अंदाज़ो थींदो त केतिरो सरमद साईं जो वसी मुतालियो ऐं मुशाहिदो आहे। ऐं इन वसी मुताले ऐं मुशाहिदे ते इहो असीं चई सघूं था त असां सभिनि खे बि किताबनि जे तरफ़ राग़िब थियणु खपे, छो त किताब ई असांखे शऊर ॾेई सघनि था, असांखे हिकु अहम वाट ॾेई सघनि था ऐं असां हिन दौर सां, ईंदड़ दौर जे तक़ाज़ाउनि सां पंहिंजो पाण खे हलाए सघंदासीं। सरमद साईं खां इहो ई हूंदो सुवाल त किताबनि जी अहमियत ऐं अफ़ादियत ते थोरी रोशनी विझनि। किताब जेको आहे उहो हर दौर में अहम रहियो आहे ऐं असां किताब पढ़ंदासीं तॾहिं कुझु सिखंदासीं, तॾहिं अॻिते वधंदासीं। हाणे हींअर आम जाम असां वटि हिकिड़ी शइ थींदी आहे त अक्सर नौजवान इहो चवंदा आहिनि त साईं किताब पढ़ण जो टाइम कोन्हे, त टाइम त कढणो पवंदो, का बि शइ असां कंदासीं ऐं हुन लाइ टाइम कढणो पवंदो ऐं किताब पढ़ण खे असां वटि वांधि कई वेंदड़ सम्झो थो वञे। त तव्हां किताब जेको माण्हू पढ़े थो माना वांधो आहे, हुनखे ॿियो को धंधो धाड़ी कोन्हे, हुनखे ॿियो को कमु कोन्हे, तॾहिं किताब पियो पढ़े। जॾहिं त इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। किताब पढ़ण बि हिकु कमु आहे। किताब पढ़ण सां गॾु उहो माण्हू सोचे थो, लोचे थो, उन शइ जे बारे में सम्झे थो ऐं उनखां पोइ हिकिड़ो पंहिंजो रायोब जोड़े थो ऐं गॾोगॾु वरी उन किताब ते जेकॾहिं कुझु लिखे थो या उन हवाले सां ॿ अखर लिखे थो त इहा ॾाढी हिकिड़ी फ्रूटफुल ॻाल्हि थिए थी। त तव्हां जीअं मुंहिंजे किताब जो ज़िक्र कयो त इन में मूं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि कई आहे त जेके किताब मूं पढ़िया आहिनि उन मां कुझु किताब उन्हनि जो मूं हिन में ज़िक्र कयो आहे ऐं उन्हनि जा रिव्यूज़ ॾिना आहिनि। ऐं बाक़ी जेकॾहिं क्रिटिकली ॻाल्हि कजे त आउं पाण खे क्रिटिक सम्झां कोन थो। ज़ाहिर आहे क्रिटिक त उन लेवल जा माण्हू हुजनि जेके उन सभिनी शयुनि खे क्रिटिसाइज़ कनि। आउं हिकिड़ो आम रीडर आहियां, पर रीडिंग कंदे इहा शइ मूंखे सुठी लॻंदी आहे त उन किताब पढ़ण खां पोइ उन ते आउं ॿ अखर लिखी दोस्तनि सां शेयर कयां, सोशल मीडिया ते रखां या मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स या मैगज़ीन्स में बि उहे पब्लिश थियनि। त उन सां हिकिड़ो फ़ाइदो इहो थिए थो त उहे किताब वरी काफ़ी ॿिया नौजवान या ॿिया माण्हू बि काफ़ी पढ़नि था। हाणे हिन किताब जे हवाले सां ई आउं तव्हांखे ॿुधायां त काफ़ी दोस्तनि जॾहिं हीअ किताब पढ़ियो त उन मां हिननि 2-4 अहिड़ा किताब जेके जेके सुठा लॻा या उन्हनि जे पसंदीदा मौज़ू जा लॻा त उन्हनि वञी उहे परचेज़ कया। परचेज़ करण खां पोइ वरी उन्हनि मूंखे मैसेज कयो त सर असां तव्हांजो किताब पढ़ियोसीं, उन किताब में फ़लाणे किताब जो तव्हां ज़िक्र कयो ऐं उहो असां परचेज़ कयो आहे ऐं असांखे ॾाढो सुठो लॻो आहे, असां पढ़ियो आहे। त मक़सदु हिकिड़ो थोरो रीडिंग कल्चर जेको आहे उहो डेवलप थियो। इहे बहाना अजीब आहिनि त असां वटि वक़्तु कोन्हे, असां जेको उनजे करे कोन था पढ़ूं। ऐं ॿी जेका इन हवाले सां असां वटि शइ साम्हूं ईंदी आहे उहा इहा ईंदी आहे त किताब PDF में आहे या कोन्हे, किताब सॉफ्ट में आहे या कोन्हे। जेकॾहिं सॉफ्ट में आहे तव्हां असांखे ॾियो, पोइ असां पढ़ंदासीं। ऐं बाक़ी हू किताब खणणु, ॾिसणु, वेही स्पेशली पढ़णु इहो बि असांखां कोन थो पुॼे। त मूं ही जेके बि मुंहिंजा किताब आहिनि उन्हनि सभिनी खे तव्हां साइमल्टेनियसली सम्झो त हिकु ई वक़्त ते हुन पेपर ते पब्लिश करायो आहे ऐं PDF फॉर्म में बि मूं रखाए छॾियो आहे। उहे सिंध सलामत जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि, तव्हां वञी उतां पढ़ी सघो था, डाउनलोड करे सघो था। त मक़सदु इहो बहानो बि ख़तमु थिए त असां किताब जेको आहे सिर्फ़ु किताब असां वटि आम माण्हुनि जी सोच इहा ई आहे त सिर्फ़ु जेको पेपर ते आहे उहो ई किताब आहे, बाक़ी किताब कोन्हे। किताब ऑडियो जी सूरत में आहे, PDF जी सूरत में आहे, जंहिं बि सूरत में आहे किताब अहम आहे, किताब जी अहमियत आहे, असांखे उहो पढ़णु खपे, उन मां सम्झणु खपे। ऐं गॾोगॾु किताब पढ़ी जेकॾहिं असीं उन ते 2 अखर लिखूं था, पंहिंजी जेका सोच आहे उन जे बारे में उनजो ॿियनि सां इज़हार कयूं था, त इहा शइ मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सुठी शइ आहे, मूंखे बहितर लॻे थी। ऐं तॾहिं आउं पॉज़िटिव दोस्तनि सां या ॿियनि सभिनी सां उहा शइ शेयर कंदो आहियां। त मूंखे उमेदु आहे नौजवान किताब पढ़ंदा ऐं किताबनि मां राग़िब थींदा त हू पंहिंजो मुस्तक़बिल बि संवारे सघनि था ऐं पंहिंजी शख़्सियत खे बहितर करे सघनि था। किताबनि सां रग़बत तमामु ज़रूरी आहे। हाणे इहो हिकिड़ो मशहूरु चवणी आहे त गुड रीडर इज़ ऑलवेज़ अ गुड राइटर। जेको जेतिरो सुठो पढ़ंदो उहो ओतिरो सुठो लिखी बि सघे थो।
ऐं इहो वाज़े आहे सरमत साईं जिन्हनि 5 ई किताबनि मां त हू एतिरो सुठो पढ़नि था मुसलसल, इन जे करे ई एतिरो सुठो लिखी बि सघनि था। चौथे किताब ते असां ईंदासीं, जंहिं किताब जो उनवान आहे पनो सो पढ़नि। हाणे हिन किताब में अहमियत लिखत जी आहे। मिसाल हुननि जेके बि स्ट्रे थॉट्स आहिनि न, जीअं इक़बाल पंहिंजी मुंतशिर ख़्याल जे नाले सां डायरी लिखी, उन डायरीअ खे जेके अगरि तव्हां ख़रीद करे ऐं पढ़ंदव त हुन में इक़बाल जी हैंड राइटिंग जा बि कुझु नोट्स ॾिनल आहिनि ऐं उहा एज़ इट इज़ हुननि पब्लिशर ईअं पब्लिश करे छॾी आहे। त हिन डायरी में बि असांखे ईअं ई महसूसु थिए थो त जेके मुंतशिर ख़्यालात आहिनि सरमत साईं जा, उहे हुननि एज़ इट इज़ हिन किताब में लिखिया आहिनि ऐं ईअं ई पब्लिश कराए। सो हाणे इहो सरमत साईं खां पुछंदासीं त लिखण जी अहमियत केतिरी आहे। लिखण जी तमामु घणी अहमियत आहे। ऐं पाण हिन किताब ते जेकॾहिं ॻाल्हायूं त इहा डायरी कीअं लिखी आहे त असल में जेको माण्हू सेंसिटिव हूंदो आहे, जेको माण्हू हसास हूंदो आहे, त पोइ हू थोरी थोरी ॻाल्हि खे महसूसु कंदो रहंदो आहे। जेकॾहिं हाणे मिसाल तौरु आऊं रस्ते तां वञा पियो त नंढो ॿारु जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं अचे पियो, उनखे पेर में जुती कोन्हे पातल, त मूंखे इहो महसूसु थींदो आहे त जेकॾहिं गर्मी आहे त हुनजे पेरनि खे केॾी गर्मी महसूसु थींदी हूंदी, ऐं इहो रोड जेको ततल आहे, ज़मीन जेका ततल आहे, इहा हुनजे पेरनि खे कीअं साड़ींदी हूंदी। या जेकॾहिं सर्दी जी मौसम आहे ऐं हुनखे को बि ओछण कोन्हे, को बि स्वेटर या को बि अहिड़ो गरम कपिड़ो कोन्हे, ऐं हुनजा कपिड़ा फाटा पिया आहिनि, उहो ॿारु वीचारो जेको आहे बनियुनि में पियो माल चारे, उनखे जेकॾहिं आउं ॾिसां थो त उहो मूंखे फील थिए थो त केॾो हुनखे तकलीफ़ थींदी हूंदी। ईअं को हारी आहे, को मज़दूर आहे, बनी में कमु करे पियो, ढगनि जो जोड़ो हलाए पियो, का औरत आहे जेका बनी में गाह करे रही आहे, या जेको गाह जी भरी मथे ते खणी पई वञे, माना उन जूं फीलिंग्स कहिड़ियूं हूंदियूं, उहे कहिड़े दर्द मां, कहिड़ी कैफ़ियतनि मां गुज़रनि पिया। त इहे सभई शयूं मक़सदु अहिड़े क़िस्म जा जेके मुंहिंजा मुशाहिदा आहिनि, जेके शयूं आउं थींदे ॾिसां पियो पंहिंजे चौधारी घणनि हवालनि सां, उन्हनि सभिनी खे पोइ कोशिशि कंदो आहियां त कलम बंदि कंदो वञा, लिखंदो वञा, त उहे जेके मुंहिंजूं ऑब्ज़र्वेशन्स आहिनि उहे मुंहिंजे फीलिंग्स ते कहिड़ो असरु विझनि थियूं। माना जेके ॿाहिरि जेका दुनिया में शइ थी रही आहे, उनजो मुंहिंजी अंदरूनी दुनिया सां वास्तो कहिड़ो आहे, उहा मूं ते कहिड़ो असरु छॾे थी, त उनखे पोइ आउं डायरी जी सूरत में लिखंदो थो वञा। ऐं जॾहिं उहे शयूं मूं लिखी, पोइ हिकिड़े दफ़े उन्हनि ते जॾहिं नज़र फेराई त मूंखे ॾाढो सुठो लॻो। उन मां अहिड़ा अहिड़ा ख़्याल जेके आहिनि उहे साम्हूं आया, ऐं मूंखे पढ़ी ॾाढो अजीब बि लॻो। मूंखे महसूसु थियो त हीअ बि आउं सोचे सघां थो, फ़िलाणी तारीख़ ते फ़िलाणे ॾींहं ते मूं हीअ बि सोचियो हो, या फ़िलाणी शइ ॾिसी करे मूंखे हीअ ख़्यालु बि आयो। कॾहिं कॾहिं ईअं अजीब महसूसु थींदो आहे त हीअ ख़्यालु मूंखे हीअं आयो हो। त मक़सदु उहो जेको ख़्यालु माण्हू खे अचनि था, जेको सेंसिटिव माण्हू आहे, उहो वाट वेंदे बि उहे शयूं सोचे थो, कमरे में वेठो आहे तॾहिं बि उहे शयूं सोचे थो, या पंहिंजी सोसाइटी में जेके बि शयूं थींदे ॾिसे थो, पोइ उन्हनि खे हू रेंडमली पंहिंजे नोटबुक में या पंहिंजी डायरी में लिखंदो थो वञे। त हीअ बि जीअं मंसूर चयो त हिकिड़ा रैंडम थाट्स आहिनि, को प्रॉपरली जीअं हू डायरी बाक़ाइदे हूंदी आहे, उहे डायरी न आहे, पर रैंडम थाट्स आहिनि जेके मूं लिखिया आहिनि। ऐं उहे पढ़ण सां यकीनन हिकिड़ो माण्हू खे इहो महसूसु थिए थो त हिकिड़ो माण्हू सोचे कीअं थो, ऐं हुन जूं फीलिंग्स कहिड़ियूं आहिनि, हुन ते जेके इहे असांजूं ॿाहिरियूं जेके बि शयूं थियनि पियूं हुनजे समाज में, उनजो हुन ते कहिड़ो असरु थिए पियो, त इहा शइ हुनजे साम्हूं अचे थी। हाणे जेको आख़िरी किताबु आहे सरमत साईं जो, उहो आहे मुख़्तलिफ़ प्रोफाइल्स आहिनि जिन मां सरमत साईं मुतासिर थी, इंस्पायर थी, या जेके मोटिवेशनल किरदार जिन पॉज़िटिव रोल अदा कयो हुनजे लाइफ में, उन्हनि सभिनि ते सरमत साईं ॾाढो सुठे नमूने सां लिखियो आहे। सो हाणे इहो सरमत साईं खां पुछंदासीं त हिन में सभिनीनि प्रोफाइल्स में अहिड़ो कहिड़ो किरदारु आहे जंहिं उन्हनि खे सभ खां वधीक मुतासिर कयो ऐं जंहिंखे हू हमेशह यादि रखंदा। अच्छा, हाणे हिन किताब में जी किताब जो नालो आहे सजण माखीमंद, त जेके बि हिन किताब में शख़्सियतूं मौजूदु आहिनि उहे मूं लाइ तमामु घणियूं अहम आहिनि, ऐं मूं लाइ उन्हनि जो वॾो किरदारु आहे मुंहिंजी ज़िंदगी में। पर जीअं तव्हां चयो त उन मां तव्हांखे हिकिड़ी शख़्सियत जे बारे में ॿुधायो, त उहो अॼु आउं तव्हां सां ज़िक्र कंदुसि पंहिंजी अम्मा जो, मुंहिंजी वालदा जो। उन ते बि मूं तासुरु लिखियो आहे, खाको लिखियो आहे हिन किताब में। त हाणे उहा मुंहिंजे लाइ दुनिया में सम्झो त वॾे में वॾी शख़्सियत मुंहिंजी अम्मा आहे, ऐं मुंहिंजी पहिरीं उस्ताद बि मुंहिंजी अम्मा आहे। ऐं हिन किताब में जेको उन मज़मून जो जेको टाइटल आहे उहो बि इहो आहे त मुंहिंजी पहिरीं रहनुमा ऐं पहिरीं उस्ताद। त मुंहिंजी अमड़ आहे जंहिं मूंखे न रुॻो सम्झो त ॿांह खां झले हलणु सेखारियो, मूंखे लोलियूं ॾिनियूं, पर गॾोगॾु हुन मूंखे राति जो जॾहिं आउं वेही पढ़ंदो हुउसि, ऐं चवंदो हुउसि त अम्मा मूंखे डपु थो लॻे, छो त असां ॻोठ में हुन वक़्तु लाइट जी सहूलियत कोन हूंदी हुई, त पोइ घासलेट वारी जेका बत्ती हूंदी हुई उहा ॿारे ऐं पंहिंजो
सबक या लेसन यादि कंदो हुअसि त अम्मा मूंसां गॾु वेंदी हुई। ऐं आउं अम्मा खां पुछंदो हुउसि त अम्मा तव्हां वेंदव त कोन? चवंदी हुई, न बाबा आउं कोन वेंदुसि, तव्हां सां वेठी आहियां ऐं तव्हांखे जेसि ताईं सबक़ु यादि न थींदो तेसि ताईं आउं कोन वेंदुसि। त उहो मूंसां गॾु वेठी हूंदी हुई जेसि ताईं आउं पंहिंजो सबक़ु यादि कयां या पंहिंजे स्कूल जो कमु करे वठां, त उहो मूंसां गॾु वेठी हूंदी हुई। उनखां पोइ ज़ाहिर आहे हुन मूंखे ज़िंदगी जे हर स्टेज ते इनकरेज कयो आहे, ज़िंदगी जे हर मरहले ते हुन मूंखे इंस्पायर कयो आहे। उहा चाहे सहप हुजे, चाहे दरगुज़र करणु हुजे, चाहे ज़िंदगी जी कहिड़ी बि सिचुएशन हुजे। कॾहिं कॾहिं कंहिं मामले ते आउं जेकॾहिं घणो इमोशनल थी वेंदो आहियां या जज़्बाती बि थींदो आहियां त वरी मुंहिंजी अम्मा मूंखे चवंदी आहे त न पुटु, तोखे ईअं न करणु खपे, तोखे ईअं कोन थो जुगाए, तूं अहिड़ो इंसानु कोन आहीं ऐं तूं इहा शइ न कर। त आउं जेकॾहिं का ग़लती बि कंदो पिया त हू मूंखे रोके छॾींदी आहे ऐं मूंखे गाइड कंदी आहे। ऐं पोइ वरी आउं जॾहिं वेही थधे दिमाग़ सां सोचींदो आहियां त वाक़ई मूंखे इहा ग़लती न करणु खपे ऐं अम्मा जेको आहे उहो मूंखे सही पियो चयो। त माउ जो किरदारु हर जेको आहे औलाद या बचे जी ज़िंदगी में तमामु घणो हूंदो आहे। ऐं हिन किताब में बि जेके मूं शख़्सियतनि जो ज़िक्र कयो आहे उन मां घणा उहे ई आहिनि जिन जो वास्तो टीचिंग सां आहे या जिन जो वास्तो एजुकेशन सां आहे। ऐं उहो मुंहिंजो बाबा साईं हुजे, मुंहिंजा भाइर हुजनि या मुंहिंजा उस्ताद हुजनि यूनिवर्सिटी जा, हाई स्कूल जे दौर जा, उन्हनि सभिनी जो मूं हिननि में ज़िक्र कयो आहे। ऐं मुंहिंजा ज़ाती दोस्त उन में अची था वञनि जेके भले घणी दुनिया लाइ वॾियूं शख़्सियतूं न हुजनि पर मूं लाइ वॾियूं शख़्सियतूं आहिनि। ऐं मूं चाहियो त उन्हनि खे आउं इहो हिकिड़ो टोकन ऑफ ग्रेटिट्यूड ॾियां इन वे में, त आउं उन्हनि ते 2 अखर लिखां त जेके पढ़ंदड़ आहिनि उहे पढ़ी इहा शइ सम्झी सघनि। ऐं गॾोगॾु इन पढ़ण सां आम पढ़ंदड़ खे इहो बि अहसासु थींदो त असां सां जेके रिश्ता आहिनि, जेके असां सां माण्हू रिलेटेड आहिनि, उन्हनि जी केतिरी अहमियत आहे ऐं असां छो न उन्हनि खे उन्हनि जी मौजूदगी में, उन्हनि जे हिते हूंदे असां उन्हनि खे एप्रिशिएट कयूं, उन्हनि खे असां इहो महसूसु करायूं, बल्कि चऊं ओपनली लिखत जी सूरत में या ॻाल्हाइण जी सूरत में त असां तव्हां सां केतिरो प्यारु करियूं था। अक्सर असां वटि ईअं थींदो आहे त माण्हू हलियो वेंदो आहे, उनखां पोइ असां वेही उनजा गुण ॻाईंदा आहियूं त हीउ जेको आहे वॾी शख़्सियत हो, हीउ वॾो माण्हू हो, हिन मूं ते वॾा थोरा कया, हिन मूं ते वॾा एहसान कया। त आउं इन ख़्याल जो कोन आहियां, आउं चाहियां थो त असां उन माण्हू खे हिकिड़ो उहो ट्रिब्यूट हुनजी लाइफ में ई ॾियूं ऐं हुनखे साम्हूं असां बिल्कुलु बग़ैर कंहिं हॿक जे ऐं झिझक जे हुनखे चऊं त असां तव्हां सां तमामु घणो प्यारु करियूं था ऐं तव्हां असां लाइ घणो कुझु कयो आहे ज़िंदगी में ऐं असां तव्हां खां इंस्पायर थिया आहियूं, असां तव्हां खां घणो कुझु सिखियो आहे। त हिन में तव्हां जेके बि शख़्सियतूं ॾिसंदव त उन्हनि ते मूं उन हवाले सां ई लिखियो आहे त हुननि खां मूं छा सिखियो आहे, हुननि मूंखे छा सेखारियो आहे ऐं हुननि जेका मुंहिंजी थोरी घणी अबरी सबरी शख़्सियत आहे उहा कीअं ठही आहे, उन्हनि ते हुननि माण्हुनि जो वॾो असरु आहे। त आउं इन में इहे सभई शख़्स मूं लाइ तमामु अहम आहिनि, पर वरी बि मूं ज़िक्र तव्हां हिकिड़ी शख़्सियत जो चयो त उहो मूं पंहिंजी वालदा जो अमड़ जो कयो। बिल्कुलु नो डाउट, जेकॾहिं काइनात में इहा हिकिड़ी शख़्सियत हर माण्हूअ जे ज़िंदगीअ मां रिमूव कई वञे त बाक़ी इंसानी ज़िंदगीअ में कुझु बचंदो ई न। छो त हिकु वाहिद शख़्सियत इहा ई आहे जेका असां लाइ पहिरीं मोलम जो किरदारु अदा करे थी। तॾहिं त लतीफ़ चयो त ओरिया याणी न मेड़ियो मोलम ख़बरूं सातां सुध न ॾीन जिते वे वींद करे। हाणे पाण सरमद साईं जे हिन प्रोफाइल्स वारे किताब मां हिकिड़ो इक़्तिबास पढ़ूं था, जेका शुरूआत में मूं ॻाल्हि कई त उस्ताद कीअं बिल्डर्स ऑफ द नेशन हूंदा आहिनि, जेको सरमद साईं ट्रिब्यूट ॾिनो आहे डॉक्टर तुफ़ैल साहब खे, उन जा जेके शुरूआती जुमिला आहिनि उहे पाण पढ़ूं था ऐं इहा ॻाल्हि ॾिसूं था त कीअं असांजे लाइ उस्ताद मोटिवेशनल किरदारु बणिजनि था। इक़्तिबास आहे त असां सभिनि जे ज़िंदगीअ में घटि हिकु उस्तादु अहिड़ो ज़रूरु हूंदो आहे जंहिंजे क्लास जो असां बेसब्री सां इंतज़ारु कंदा आहियूं ऐं जॾहिं उहो क्लास शुरू थींदो आहे त असांखे सुकून अचणु शुरू थींदो आहे। कॾहिं कंहिं सबब जे करे उहो उस्तादु पंहिंजो क्लास नाहे वठी सघंदो त का कमी ज़रूरु महसूसु थींदी आहे। इहा ई हिकु उस्ताद जी वॾी कामयाबी हूंदी आहे। जेकॾहिं उस्ताद खे ॿारु आइडियलाइज़ नथो करे, जॾहिं उस्ताद क्लास में पढ़ाए थो ऐं जे शागिर्द ईअं नथो चवे त मूंखे इन वांगुरु ई पढ़ाइणो आहे, मूंखे इन वांगुरु ई उस्तादु थियणो आहे, त उहो उस्तादु सम्झी छॾे त उहो नाकाम आहे, उहो मुकमल तौर ते उस्तादु थियण जे क़ाबिल नाहे बणिजी सघियो। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां।